आहिनि उन्हनि जो तरीक़ो रस्तो उन्हनि जी वाट तहजुद नमाज़। हबीबन करीमन फरमायो तहजुद जी नमाज़ तव्हांजे गुनाहनि खे मेटे छॾींदी। तहजुद जी नमाज़ जिस्मानी बीमारियुनि खां सेहत अता फरमाईंदी। ये अजीब राज अथव। तहजुद जी नमाज़ पढ़ण सां जिस्मानी बीमारियूं तकलीफ़ूं उनजो इलाज आहे तहजुद जी नमाज़। कोशिश कयो तहजुद पढ़ो। अगर साईं फरमाईंदा जिन तहजुद छॾियो उन पंहिंजी फ़क़ीर छॾियो। निंड करे उथे त पोइ तहजुद जो टाइम शुरू आहे। पोइ ॿिर पकड़ ताईं इहो वक़्तु आहे तहजुद। रॻो माण्हू जाॻे थो जाॻंदे जाॻंदे 12 थी विया। पोइ साईं फरमाईंदा 12 खां पोइ वरी तहजुद पढ़ी छॾियो। 12 खां वरी माण्हू सुठो आहे वरी उथी न सघंदो फजर जे मसइल ते वरी तहजुद रहिजी वई। असुल तहजुद जो वक़्तु आहे ॿिनि निंडुनि जे विच में निंड करे उथे पोइ रॻो माण्हू जाॻंदे जाॻंदे 12 थी वियो हलियो आहे। हाणे जे निंड करे वरी उहो ॿिनि निंडुनि जे विच में करणु चाहे त उनजी तहजुद रहिजी न वञे ख़दशो। पोइ इहो माण्हू 12 खां पोइ वरी पढ़ी छॾे। ऐं तहजुद जो रकातूं ऐं तरीक़ो हर सिलसिले में बुज़ुर्गनि वटि मुख़्तलिफ़ रहियो आहे। के 12 रकातूं पढ़ंदा आहिनि, के 10 रकातूं पढ़ंदा आहिनि, के 8 रकातूं पढ़ंदा आहिनि। असांजे मशाइख़ वटि ॾाढो सहल तरीक़ो आहे। के ॾिठासीं पढ़ंदा जमायत में चार नफ़िल पढ़बो बरकतूं की सलाम वरी बरकतूं की सलाम वराए 4 नफ़िल थींदा रकातूं थींदियूं 8। ऐं हर रकात में अलम शरीफ़ खां पोइ 3 भेरा कुल वञा। इहो सहल तरीक़ो। हर रकात में अलम खां पोइ 3 भेरा कुल वञा। बरकत की सलाम वराए इन 4 नफ़िल। तहजुद जी नमाज़ अल्लाह जे आरिफ़नि जी नमाज़, अल्लाह जे दोस्तनि जी नमाज़। तहजुद खां पोइ जेका दुआ घुरबी आहे सा रद्द न थींदी। तहजुद पढ़ी जेको बि झले अलाह खे अर्ज़ु कंदो दुआ जी इजाबत जो वक़्तु। हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे अहले इल्म जे लाइ। तहजुद जी नमाज़ इन सूरत में पढ़े जो सूरत यासीन याद थियसि या सूरत मुल्क याद थियसि उन सां अलम बि पढ़ी टिकी किरायत करी। उन में कुरान शरीफ जेतिरो यादि आहे वो कुरान शरीफ पढ़े हल्के धीमे आवाज़ में
न वॾे सदरड़ करे पड़े न वरी खिच मिच मिच ईअं क्लास में सम्झ में ई न अचे बल्कि दरमियानी तरह सां जीअं जेको पाण पढ़े थो सो पाण ॿुधे सम्झे उन में क़ुरान शरीफ़ जे आयतुनि जे मानाउनि में तदब्बुर ऐं तफ़क्कुर कंदो वञे पढ़ंदो वञे इन सां रूहानियत में वॾो फ़ाइदो मिले बातिनी तरक़ी नसीब थिए हुज़ूर अलैहिस्सलाम जब ईअं पढ़ंदा जेॾीमहिल क़ुरान में रहमत की आयत ईंदी हुई त अलाह जी रहमत तलब कंदा गज़ब की आयत ईंदी हुई त अलाह जे गज़ब जी पनाह घुरंदा जन्नत की आयत ईंदी हुई अल्लाह ताला की जन्नत घुरंदा या तूलुल कुनूत यानी डिघे क़याम वारी इहा नमाज़ रूहानी ऐं बातिनी दर्जात जी बुलंदी में वॾो असर रखे इहे तमाम इहा न सघंदो तमाम जे लाइ उहा आसान आहे अलहमद खां पोइ ॿिए भेरा कुल अलाह पढ़े 8 रकातूं 4 दिल जे हुज़ूरी सां ज़ौक़ ऐं मुहबत सां पढ़े त उन जे बातिन जी या मदारिज अलाह सां बुलंद रूहानियत में तरक़ी नसीब थिए अल्लाह ताला जी निशान शाह असां सभिनी खे तहज़ीब की नमाज़ जो पाबंद बणाए